मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो, अचो मदद कयो। देश जाए भाइरो वेहण जो न वक्त नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ जुमो ओड जे बरसात मुतासिर रवासिन मेन खिपरो मीरपुर खास रोड ब्लॉक करे सख़्त एहतजाज मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी वसू ओड, कृष्ण ओड, मर्दन औरतन समेत नंढड़ा ॿारड़ा शामिल हुआ। जंहिं एहतजाज कंदे चयो त बरसाती पाणी असांजे घरनि में दाख़िल थी वियो, जंहिंजे करे असांजा घर ॿुॾी विया आहिनि, जंहिंजे करे असीं रोडनि ते पंहिंजा बचा खणी वेठा आहियूं। उन वक़्तु असांजी इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि ऐं वसवारनि कंहिं बि मदद न कई। असीं वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, CM सिंध सैयद मुराद अली शाह समेत वसवारनि खां मदद जी अपील करियूं था। असांजो खिपरो इलाइक़ो आफ़ज़ादा इलाइक़ो करार ॾिनल आहे, जंहिंजी फौरी तौर ते माली मदद कई वञे। 6 फुट पानी आहे, असां ठां ठिकर सभु घर विया किरी आहिनि पाणी मजे। रलियूं कोई तिराए खणी आहे कंहिं आसे पासे असांखे रलियूं न कर, राशन न ॿियो असां नंढड़ा ॿारड़ा बुखार में आहिनि, मच्छर तंग था करनि, इन मजबूरी में रोड ते वेठा आहियूं। को बि असांजी हमदर्दी न थी, न असांखे टेट मिलियो आहे, न को पा 4 ॾींहं असांजा बचड़ा खाइनि, उहे बि कोन, असां बचड़ा बुख था मरनि, उहे बि न रसिया। असां वटि को बि हमदर्दी न कई आहे उन्हनि बि, असांखां वयल आहे, केरु रसियो आहे अञा ताईं। पाणी ॾिसी वियो, पाणी केॾो आहे, मच्छर बि आहिनि, पाणी बि आहे। हाणे असीं ग़रीब माण्हू हिकिड़ी हिकिड़ी रली खणी ॿार वेठा आहियूं, असांखे का शइ कोन था ॾियनि, न को ऑफिसर आयो आहे, न को का शइ कोन थी मिले यार। ग़रीब माण्हू मच्छर खाई तबाह, असांजे ॿारनि खे बीमार थी विया, न डॉक्टर आयो आहे, न ॿियो को आयो आहे। रोड ते बेघर वेठा आहियूं, हिते का शइ कोन थी मिले। को साईं वोटनि वारे टाइम ते डोड़ी अचंदो, पुटु तूं बसि मूंखे वोट ॾिजां, तोखे हली पटको बदिराए ॾींदा। हाणे केरु असांखे धणी करो इहो असांजो आहे त असीं वेठा आहियूं बेतरफ़ा जे रोडनि ते, का शइ को बि कापरेट ॿियो का शइ निमाज़ ॿियो अचे सही, सरज़मीन ॾिसे सही जाचे, का ग़रीब खे ॿियो न का चांवर न लप मिले, न टेट न ॿियो, मच्छर ॾाढो तंग था कनि। हाणे जेका अवांजो मसइलो आहे हल करे छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।